अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशरू फिरोज़ खां। यूथ एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज घांगह्रो ऐं मरकज़ी अॻुवान हमज़ली चांडियो जे सिंध सागर पार्टी जे चेयरमैन मौलाना अज़ीज़ ॿोह्यो जे पुट सऊद ॿोह्यो सां नौशरू फिरोज़ वारी रिहाइशगाह पहुची ताज़ियत कई। उन मौक़े ते सिंधु नवाज घांगह्रो ऐं हमज़ली चांडियो नबी बख्श मस्तोई अब्दुल लतीफ़ जत चयो त अज़ीज़ ॿोह्यो सिंध में क़ौमी सोच रखंदड़ नओं कैडर पैदा कयो हो। हू मुतहरिक सियासी अॻुवान हुयो जंहिं सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ जर जंग जागरता मुहिम हलाई। सिंध जो यगानो आशिक़ ऐं ॾाहो हुयो मौलाना अज़ीज़ ॿोह्यो अॼु असांजे विच में नाहे रहियो, पर हिन सिंध धरतीअ लाइ कयल अमली जिदोजहद यादि रहंदी। मौलाना अज़ीज़ ॿोह्यो सिंध जे हक़नि लाइ ठहंदड़ इतिहाद पूनम SSA सिंध बचायो कमेटी सिंध एक्शन कमेटी समेत ॿियनि इतिहादनि जो बि हिसो रहियो। खेसि संदसि कयल ख़िदमतुनि ते यादि कयो वेंदो। मौलाना अज़ीज़ ॿोह्यो जे सिंध जे हक़नि लाइ शरई तक़ाज़ाउनि तहत जिदोजहद में निमाया किरदारु रहियो। संदसि विचोड़ो न सिर्फ़ ख़ानदान पर समूरी सिंध लाइ ॾुखोईंदड़ आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।